सिंध सोणी सिंध फितरती हुस्नाकियुनि सां मालामाल आहे। वलियुनि जे वेढ़ूटनि सावक जी चादर सां सिंध जी जाग्राफियाई हदुनि ऐं दंगनि में ख़ूबसूरती जा अहिड़ा अक्स चिटिया आहिनि जो अहिड़ा मंज़र ॾिसी मुसवराती हुस्नाकियुनि ऐं इज़हारी बयानी सोचुनि जे सहराउनि ते नई सोच तरी अचे थी ऐं पोइ ज़हन जे खेतर में ॻाढ़ा गुलाब खिड़ण लॻनि था, जंहिं बाद चौ तरफ़ ख़ुशबू जो वास फैले थो जेको पंहिंजा रस्ता दग ऐं पेरचारा पाण ई ठाहे वठे थो। पखियुनि जे बचनि जी चूं चूं जा आवाज़ हुजनि या कोयल जा दिलि लुभाईंदड़ ऐं अहसासनि में कितकितायूं भरींदड़ बहकाईंदड़ ॿोल हुजनि। सच त से अड़ेई शयूं जेतिरो माण्हू ॿिए कंहिं मुल्क में ॾिसे थो या ॿिए कंहिं मुल्क बाबति ॿुधे थो त बि तराई ऐं लुत्फ़ महसूसु थिए थो, पर उहे अड़ेई शयूं जॾहिं पंहिंजे जाग्राफियाई हदुनि ऐं दंगनि तोड़े देस में पसे थो त माण्हूअ जी दिलि बहार जी मुंद में लुॾंदड़ लामुनि वांगुरु ख़ुशी महसूसु करे थी ऐं माण्हू पंहिंजो पाण में ओपराई भरिया अहसास पंहिंजाइप भरिया महसूसु करणु लॻे थो। अहिड़ा ई नीह लॻाइण जहिड़ा मंज़र खीरथर जे कारोकोट वारे इलाइक़े में बि नज़र अचनि था, जिते कुदरती आबशारनि सां गॾु ॿुधमत जे दौर जा क़दीमी आसार, चिटसाली, पाणी जे कुंभनि में मौजूदु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मच्छी ऐं पुरसकून माहौल सयाहनि लाइ वॾी कशिश जो सबबु आहे, जंहिं करे अहिड़े माहौल मां लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ हर वक़्तु हिते सयाहनि जी रश रहे थी। पर अफ़सोस जो सरकार पारां के बि सहूलतूं न ॾिनियूं वयूं आहिनि। रोडनि रस्तनि खां वेंदे रहाइश ऐं बिजली ताईं हिते को बि बंदोबस्तु थियल न आहे, पर तंहिं बावजूद बि सयाह शौक़ सां परे परे खां हिते घुमण लाइ अचनि था ऐं तफ़रीह हासिलु कनि था। सुठी ॻाल्हि आहे त असांजी सिंध अहिड़े क़िस्म जे स्पेस सां या अहिड़े क़िस्मनि जे सीनरी सां मालामाल आहे। हिन खां अलावा असां काफ़ी ॿिया बि विज़िट्स करे चुका आहियूं, नैंग शरीफ़, उन खां अलावा रनी कोट, हीअ शइ रहेली हिन पासे असांजो अचणु न थियो, गोरख ते वञी चुका हुआसीं, पर हिते बचण जो पंहिंजो मज़ो। पर उन सां गॾु गॾु असांजी बदकिस्मती इहा आहे जो हिते पहुचण ताईं ॾाढी तकलीफ़ थिए थी। वाही पांदी ताईं काफ़ी सुठो रस्तो आहे, उहो बि शायदि गैस कंपनियुनि वग़ैरह जेके आहिनि हिते कनि थियूं पियूं, उन्हनि जी महिरबानी आहे जो उहे रोड रस्ता सुठा थी विया आहिनि। हिते उन खां पोइ जेको आहे तक़रीबन 15 किलोमीटर जो डिस्टेंस आहे, पर उनखे पहुचण में असांखे कलाकनि में टाइम लॻी वियो आहे। सो असांखे कुदरत जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जा तोहफ़ा मिलियल आहिनि त असांखे हिननि खे अञा वधीक प्रमोट करणु खपे। जेके हितां जा लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे या गवर्नमेंट आहे उहा न टूरिज़म खे, तफ़रीह खे या इनखे प्रमोट करे। जेके असांखे हिते सहूलियतुनि ॼाण हूंदा, काफ़ी को मुनासिबु अरेंजमेंट कान्हे, का बंदोबस्तु आहे कोन जो अची खाइण पीअण जो या इवन रस्ते जी वॾी मुश्किल हुई। सो असां सभिनी जी इहा दरख़्वास्त हूंदी वसारनि खां त हितां जे टूरिज़म खे प्रमोट कयो वञे, उन्हनि जी सपोर्ट कई वञे, लोकल माण्हुनि खे बि हिन में इन्वॉल्व कयो वञे त उन्हनि जी रोज़ीअ जा रस्ता खुलंदा ऐं काफ़ी मसइला थींदा। 50 किलोमीटर तक तो रास्ता काफ़ी बेहतर है, लेकिन उसके बाद अगले 15-20 किलोमीटर जो वाही पांदी से लेकर यहाँ काराकोट तक है वो रास्ता बहुत पुरखतर और मुश्किलात वाला है। तो अगर हुकूमत सिंध यहाँ इस रास्ते को बेहतर बना दें तो न सिर्फ इन दिलफरेब मनाजिर से लुत्फ़अंदोज़ होया जा सकता है, बल्कि कराची से आने वाले लोगों को यहाँ पर एक अच्छी तफरीह मिलेगी और मकामी लोगों के लिए रोज़गार के मौक़े नए नए मुयस्सर आएँगे। और हमारी हुकूमत सिंध से और मकामी इंडस्ट्री वालों से ये गुजारिश है कि इन रास्तों को बेहतर बना दें ताकि हम लोगों को यहाँ पहुँचने में सहूलत रहे। हिते अची एॾो मज़ो आयो आहे जो मां तव्हांखे बयानु नथो करे सघां। ईअं सम्झो त का जन्नत जी टुकड़ी आहे जिते मां घुमण आयो आहियां। हर परेशानी, हर मसइले खां दूरि ही ॾाढा ज़बरदस्त स्पॉट आहिनि हिते। ऐं ख़ासि कर जेका असांजी तारीख़ी पसमंज़र हिकिड़ो रहियो आहे, कलोड़नि जो दौरु, मीरनि जो दौरु जेको रहियो आहे, या उनखां मीरनि खां पोइ अंग्रेज़नि जो जेको दौरु रहियो आहे, उन जा जेके असांजा सिपह सालार आहिनि या उन्हनि जी जेका तारीख़ रही आहे, जीअं उन्हनि खे स्टोरी में या पंहिंजो जहिड़ी उन्हनि जी स्टोरीज़ असांजे ॿारनि खे बचड़नि खे पढ़ायूं या लिखाई थियूं वञनि, उन्हनि जा जेके ग़लति पर्सपेक्टिव ॾेखारिया था वञनि, उन्हनि खे कंहिं हद ताईं जाचण जे लाइ या कंहिं हद ताईं उन्हनि जे बारे में पढ़ी जेको असां ॿुधंदा हुआसीं, उहे हिते शयूं बिल्कुलु उन जे बरअक्स आहिनि, माना बिल्कुलु चेंज आहिनि। उन्हनि जे गाजी शाह जहिड़ो सिपह सालार असां वटि हुयो, असां उनखे जेको आहे सो पढ़नि में ढके छॾियो। असां वटि जेको आहे सो साईं गोदड़ियो शाह, साईं केयर जेको आहे सो बादशाह असां वटि आहे। काफ़ी हिते खीरथर रेंजिस हे हो, असांजो हिते लैंडस्केप तमामु ज़बरदस्त। गवर्नमेंट खे खपे त हिते बिल बोर्ड्स लॻाया वञनि, हिते साइड बोर्ड्स लॻाया वञनि, हिते उहा तारीख़ लिखी वञे जेका हक़ीक़त ते मबनी आहे। मूंखे ॾाढी हैरत थींदी आहे
त लोकल माण्हू एॾो प्यार करण वारो मोहबत करण वारो जंहिंजे बारे में इहा ग़लति राय ॾिनी वेंदी आहे हिते फुर लुट आहे, हिते माण्हू खां सामान फुरिजी था वञनि। तव्हां ॾिसो मां ॾाढो ईज़ीली हिन जॻह ते 70 किलोमीटर अवे हिकिड़ो माण्हू जेको आहे सो वेठो आहियां ऐं मूं वटि को गार्ड कोन्हे, को पुलिस कान्हे हिते। ॾाढो मज़े सां मां घुमियो आहियां सॼे तर में ऐं सिक्योरिटी जो कोई इशू कोन्हे। गवर्नमेंट ॾाढो सुठो हिते कमु करे सघे थी, पॉलिटिकल माण्हू हिते कमु करे सघनि था, सोशल वर्कर्स NGOs कमु करे सघनि थियूं। पाणी जेको आहे हुन मां असां बिजली बि ठाहे सघूं था, इन मक़ामी इलाइक़े खे बिजली बि ॾेई सघूं था ऐं इन जेके बि ज़मीन आहे, काफ़ी ज़मीन हिते गैराबाद आहे, इहो पाणी असां सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ करे उहे ॿनियूं बि आबाद करे सघूं था। वरी हिते को बि तवजो न आहे हुकूमत जो, हुकूमत खे घुरिजे त हिन ते तवजो ॾिए ऐं इन पाणी खे सही तरीक़े सां यूटिलाइज़ करे, इन्वेस्ट करे, माण्हुनि जा रोज़गार जा मौक़े बि मिलंदा हिन में ऐं तव्हां बहितरी इलाइक़े में डेवलपमेंट बि थींदी। तमामु घणो मज़ो आयो आहे। असां हिते विज़िट कयो आहे, असां टूरिस्ट एतबार सां वेंदो आहे, पाणी बि तमामु थधो बहितरीनु पाणी हो ऐं ॾाढो असांखे मज़ो आयो। अॼु सॼी सथ सां पाण हिते गॾु थियासीं त कुझु तफ़री कजे, पर जॾहिं हिते पहुतासीं त सफ़र त कहिड़ो बि ॾुखियो हुयो, पर जॾहिं हिते पहुतासीं त उहो बुनियादी ज़रूरतूं जेके हुयूं उन मां का बि अहिड़ी शइ नज़र कान आई। हूअं बि चवंदा आहिनि त जंहिं बि मुआशिरे जे अंदरि इंतिशार पैदा करिणो आहे त उन मां तफ़री माग खे ख़तमु करे छॾे, छो जो तफ़री माग अहिड़ी जाइ हूंदी आहे जिते इंसान जे ज़हन खे सुकून मिलंदी आहे ऐं जॾहिं इंसान जे ज़हन खे सुकून मिलंदो आहे त उते इंसानु तख़लीक़ ॾींदो आहे। ऐं असां तख़लीक़ इन जे करे हटी विया आहियूं जो असां वटि को बि अहिड़ो माग न आहे जिते असां कुझु सोचे सघूं, कुझु महसूसु करे सघूं, पंहिंजे अहसासनि ऐं जज़्बनि जी का ॻाल्हि करे सघूं। हक़ीक़त में हिननि मागनि खे ॾिठो वञे त हिते इंसानु पंहिंजे अंदरि जो उधमनि, जज़्बनि, तकलीफ़नि, पीड़ाउनि जो सॼे मुआशिरे जी जेका आहे अकाशी करे सघे थो। पर जॾहिं हिते पहुचूं था त उते इंसान जी पंहिंजी बुनियादी ज़रूरत ई पूरी कोन्हे का त उहो ॿिनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ज़रूरत पूरी करे सघे थो। हुकूमत सिंध जिथे ॿिनि मसइलनि खे तवजो ॾेई रही आहे त इन लाइ बहितरु आहे त इन्हनि जेके माग आहिनि उन्हनि ते बि तवजो ॾियण जी ॾाढी ज़रूरत आहे, छो जो इन सां गॾोगॾु असां खुलियल ज़हननि खे माना पैदा करे सघंदासीं। हुकूमतुनि इंसाननि खे अकेलो छॾे ॾिनो आहे, कुदरत इंसान खे नथी छॾे। सेहतमंद माहौल, सेहतमंद ज़िंदगी ऐं फुल एंटरटेनमेंट जेके ॻाल्हि कयूं उहे शयूं हिते कुदरत जे तरफ़ां बिल्कुलु अवेलेबल आहिनि। तव्हांजो स्ट्रेस, तव्हांजी एंज़ाइटी, डिप्रेशन, हर शइ हिते अचण खां पोइ ख़तमु थी थी वञे जॾहिं तव्हां हिते ॾिसो था त कुदरत केॾियूं न ख़ूबसूरत शयूं हिते मुहैया कयूं आहिनि इंसाननि जे ख़ुशगवार ज़िंदगी जे लाइ। पर अनफॉर्चुनेटली हिते जेके असांजा हुक्मरान आहिनि या त हू इन्हनि शयुनि खे डेवलप करणु नथा चाहिनि या हू हिते कॾहिं आया न आहिनि, उन्हनि खे ख़बर न आहे। पर ख़बर कीअं न हूंदी साईं, बसि हू नथा चाहिनि त हिते ही शयूं डेवलप थियनि ऐं असांजी सिंध तरक़ी करे या हितां जा माण्हू हिकिड़ी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारनि। छो त जीअं टूरिस्ट ईंदा हितां जे मक़ामी रहवासियुनि जी बि ज़िंदगी ठहंदी, उनजा कारोबार वधंदा ऐं हुननि में हिकिड़ो नओं जज़्बो कमु करण जो अची वेंदो। त मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु कंटिन्यूसली अगरि सुठो रोड हुजे हा त वधि में वधि 40 मिंट या 50 मिंट जो पंधु आहे। पर असां जॾहिं दादू खां निकितासीं त वाही पांदी थी त ठीकु आहे, ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो रस्तो आहे ऐं पुरसुकून नमूने सां आयासीं। पर हेॾे ज़िंदगी जो हिकिड़ो फुल एडवेंचर खणी अचूं, हुनखे त असां एडवेंचर ई चवंदासीं हाणे, छो त जिते सहूलियत न हूंदी आहे उते उहो एडवेंचर ई हूंदो आहे। एतिरो कठिन ऐं एतिरो दुश्वार रस्तो आहे, जॾहिं चाड़ियुनि ते गाॾी चढ़े थी तव्हांखे ज़िंदगी ऐं मौत जो विच में जेका लकीर आहे उहा नज़र अची थी वञे। अगरि हिन खे डेवलप कयो वञे शायदि घणे खां घणा माण्हू हिते जेके आहिनि अची ऐं हिननि नज़ारनि जो फ़ाइदो वठनि, हिननि खे इंजॉय कनि ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं ठाहे सघनि था। हिकु सिहतमंद मुआशिरो ऐं सिहतमंद माहौल हिते असां डेवलप करे सघूं था। पूरी दुनिया में ॾिठो वञे त मुख़्तलिफ़ मुल्कनि, रियासतुनि ऐं पुरगुणनि में मसनूई ॿेट ठाहे या सयाहनि खे विंदुराइण लाइ ॿिया ख़ूबसूरतीअ जा मंज़र चिटे खेनि पाण ॾांहुं छिकियो वञे थो। पर सिंध ऐं पूरे पाकिस्तान में उन जे उबतड़ कुदरती नज़ारनि जी हुस्नाकियुनि ऐं ख़ूबसूरतीअ खे उजाड़ण लाइ ई कमु कयो पियो वञे, जंहिं करे गैर मुल्की सियाह हिननि इलाइक़नि में अचण त परे जी ॻाल्हि रही, पर ॿाहिरि मुल्कनि में इहा ख़बर बि न आहे त हीउ ख़ितो बि कुदरती ख़ूबसूरतीअ सां मालामाल आहे। हुकूमत जी अदम दिलचस्पी पंहिंजे तफ़री मागनि, मकाननि, कोटनि ऐं क़िलनि जी अहमियत ते हर दौर में नाकारी असर विझंदी रही आहे। तंहिं करे हिन वक़्तु घुर्ज हिन ॻाल्हि जी आहे त ख़ूबसूरत तफ़री मागनि खे बहितर बणाइण लाइ रोडनि, रस्तनि ऐं रहाइश लाइ बि जोगा बंदोबस्त कया वञनि ऐं साॻे वक़्तु फितरती हुस्नाकियुनि में निखार आणण लाइ अहिड़ो कमु कयो वञे जो ॾेही ऐं परॾेही सयाह हिन इलाइक़े जो नालो ॿुधी पाण छिकिजी अचनि ऐं सयाहत करे सूबे, मुल्क ऐं मक़ामी माण्हुनि खे मुआशी फ़ाइदो थी सघे।